अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। AK डेयरी जी जाम साहब नुसरत केनाल जे 8 मोरी रेगुलेटर वटां निकिरंदड़ जाम साहब डिस्ट्रिक्ट शाख जे पुछड़े में पानी न पहुचण करे पुछड़े जा आबादगारनि मोहम्मद सालिह चांडियो, मोहम्मद खान चांडियो, लुकमान ख़ासकेली, मुस्तफ़ा ख़ासकेली, राहिब ज़लदारी, निदाम ज़लदारी ऐं ॿियनि जे अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त डिस्ट्रिक्ट शाख जे पुछड़े में गुज़िरियल केतिरे अरसे खां पाणी न आहे पहुतो। पाणी न अचण करे असांजा लखी रुपयनि जा वणनि जा फसल सुकी रहिया आहिनि ऐं रिश्वत एवज़ मुंड जे वाटर कोर्स टोड़े असांजे हिसे जो पाणी उन्हनि खे ॾिनो पियो वञे, जेका असां पुछड़े जे आबादगारनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। पाणी न पहुचण करे हाणे असांजो चौपायो माल ऐं पखी उञ विघे मरी रहिया आहिनि ऐं पुछड़े में पाणी न पहुचण करे हिन इलाइक़े जा केतिरा ई आबादगार लॾ पलाण करे विया आहिनि। असां आला इख्तियारनि वज़ीर आला सिंध ऐं डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद खे अपील था कयूं त असां पुछड़े जे आबादगारनि सां इंसाफ़ करे असांजे डिस्ट्रिक्ट शाख जे पुछड़ीअ ताईं पाणी पहुचायो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। 4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 जेडीओ न्यूज़।